सुभान ओ अल्लाह। दिंग धरती निया कई माझी मर्द मथेर मथेर दुनिया ते जवान थी गुजरिया आहिनि। दिंग धरती निया कई माझी मर्द मथेर आद शदाद जहड़ाई दान दर दिलेर। शदाद काफर जे पान के अल्लाह पे सदायो वो भी दुनिया ते खत्म थी वलियो। आद शदाद जहड़ा दान दर दिलेर जॾहिं अटकिया वञी अज़ल से तॾहिं पटन खुतन पेर। या तूने वेर बेली तलब दरसा के न के। एक रब जी रात के बका है दुनिया सजी फना थियण वारी है। फिरौन नाले एक बादशाह थी गुजरिया। जबरदस्त बादशाह हो। फिरौन एक ॾियारे से निंड में सुतो पियो हुजे। ख़्वाब ॾिठई त हौद जे किनारे जा वण ॿई उॾामी आसमान ॾे रवाना थिया। सुबह जो नजूमन के घुराई, नजूमन के दरबार में घुराए उन ख़्वाब जो ताबीर पुछई त ख़्वाब ॾिठो तम त मुंहिंजे हौद जे किनारे जा वण ॿ वण उॾामी आसमान ॾे रवाना थिया आहिनि। इन जो ताबीर मूंखे ॿुधायो। नजूमन ॿुधायसि त बनी इसराइल कबीले मां हिकु अहिड़ो शख्स पैदा थियण वारो आहे जो फिरौन काफर तुंहिंजी बादशाही ख़त्म थी वेंदी हली। नजूमन खां पुछई त उहो कॾहिं पैदा थींदो। नजूमन ॿुधायो त 3 रातिनि में हू मां जे पेट में अची वेंदो हरियो। फिरौन हुकम कयो त बनी इसराइल मञा को बि माण्हू पंहिंजे ज़ाल सां हम बिस्तर न थिए। जे हम बिस्तर थींदो त उनखे मारायो फांसी चढ़ायो वेंदो। अहिड़ो नादरी हुकम जो कॾहिं पर कुदरत खे त इहा ॻाल्हि मंज़ूर हुई। फिरौन किथे कुदरत जी ॻाल्हि खे रोके सघे। उमरान नाले हिकु शहज़ादी हुजे या फिरौन जे चौकीदार जी ज़ाल हुई। सिर्फ पाक उन दिल में उन कहिड़ी ॻाल्हि विधी पंहिंजे मुड़ुस वटि पहुती आ। पंहिंजे मुड़ुस सां हम बस्तर थी बीबी त रवानी थी वई हली। जॾहिं सुबुह जो दरबार लॻी नजूमन ॿुधायो फिरौन खे त जंहिंजे वास्ते तो कोशिश पे कई वो त शख्स मां जे पेट में अची वहे। हाणे फिरौन हुकम कयो अॼु ॾींहं खां वठी जेको ॿार ॼमे उनखे ख़तम कयो वञे। अॼु ॾींहं खां वठी जेको न ॿार ॼमे उनखे मारायो वञे। आख़िर कुदरत इलाही 9 महीना पूरा थिया। हज़रत मूसा जॾहिं ॼाओ आहे फिरौन जा सही चौकीदार पहरे वारा हर घर जी तलाश कंदा हुजनि। जॾहिं हुन जॻह ते पहुता त बीबी डप विचां हज़रत मूसा के कपड़े में वेड़े ऐं तनूर में खणी छॾियो त फिरौन जा पहरेदार माराए छॾींदा मुंहिंजे पुट खे। तनूर में छॾियूं जॾहिं पहरेदार परो ॾेई तलाशी ॾेई वापसि विया हलिया। ॾाढो अरमान थियसि रोअण लॻी ऐं ॾिठई त पंहिंजे पुट खे ॾिसां त सड़ी वियो हूंदो तनूर में। बीबी अचे खणी त कुदरत इलाही ओ मासूम ॿार टांडण सो पियो रांदि करे
डांडन सां रांदि पियो करे पंहिंजे पुट खे तनूर मां कढी पर बीबी खे ॾाढो ख़ौफ़ हो त कॾहिं न कॾहिं फिरौन जा चौकीदार ख़बर ॿुधाईंदा त मुंहिंजे पुट खे माराए छॾींदा। हाणे छो न जहिड़ो लॻे दरिया में लोड़े छॾियां पोइ हुन जी तकदीर खटे। वाढे जे तलाश में रही कुदरत इलाही जबराल अमीन सयुले वाढे जी सूरत में ॾखण वाढे जी सूरत में मिलियो आहे बीबीअ खे जेका पेती महफूज़ ठाराई। पेती ठाराए हज़रत मूसा खे हुन पेतीअ में बंदि करे हुन नील नदी में लोड़े छॾियाई। नील नदीअ में लोड़े छॾी। हज़रत मूसा जी भेण जंहिंजो बीबी मरियम नालो हो उनखे चई त हिन पेती जी तूं जांच कर त कहिड़े पासे थी वञे। उन नील नदी मां हिकु नहर निकिरंदी हुई जा फिरौन जे हौज़ में सी वहंदी हुई। उहा सही पेती लुढ़ंदी लुढ़ंदी उन नहर में आई तां जे हौज़ में पहुची वई हली। जॾहिं हौज़ में पेती पहुती त उन जगह ते फिरौन बि बीठो हुजे। फिरौन जी बीबी आशा साहब उन जगह ते मौजूद हुजे। फिरौन त काफ़िर हो पर बीबी आशा पंहिंजे मज़हब ते कायम हुई। बिस्मिल्लाह करे पेती वञी कढाई। पेतीअ खे खणी खोले त मां हसीन ॿार शहज़ादो निकितो आहे। फिरौन खे चवण लॻी त मूंखे औलाद न आहे ऐं बे औलाद आहियां और हिनखे पुटेलो करे निपाईंदुसि। हाणे फिरौन बीबी आशा हज़रत मूसा खे खणी आया पाण वटि निपाइण लॻा न हज़रत मूसा खे। हिकु ॾियारे जी ॻाल्हि आहे त हज़रत मूसा खे फिरौन हज में खयो आहे। उनखे चुमी ॾियण जो ख़्यालु कई त हज़रत मूसा हिकिड़ो हथ फिरौन जे ॾाड़ीअ में विधो आहे ॿिए हथ सां ठका जो चमाट थी आयसि। फिरौन बिगड़ी वियो हलियो त उहो शख़्स आहे मूंखे नजू में अॻे ई ॿुधाए छॾियो हो। उहो शख़्स आहे जेको तुंहिंजी बादशाही तबाह कंदो। ऐं सम्झां थो तूं उहो ई छोकिरो आहे। हुकम कई त हिन छोकिरे खे माराए छॾियो। बीबी चवण लॻी त मासूम बे समझ हूंदा न। मासूमनि खे खटे छे जी कहिड़ी ख़बर। हीअ मासूम बे समझ आहे। मासूम ते एॾी कावड़ न कबी आहे। से इम्तिहान वरितो वियो। किताब था लिखनि त सोनियूं थालियूं सभु घुरायूं वियूं। हिकु थालीअ में हीरा जवाहर विधऊं याकूत विधऊं ॿी थालीअ में टांडा विझी हज़रत मूसा जे अॻियां जॾहिं आंदऊं त हज़रत मूसा उन याकूतनि खे हथ कोन लातो। ये टांडनि में खणी हथ विधई। हाणे फिरौन खे पक थी वई त ही बराबरि बेसमझ आहे। हज़रत मूसा खे जॾहिं निपाइण लॻा हज़रत मूसा खे निपाइण लॻा रावी था लिखनि त फिरौन खे बीबी आशा का सवा ॿियूं बि ज़ालूं हुयूं। उन मां पोइ औलाद हो फिरौन खे। हिकु मासूम छोकिरी हुजे जेके कोढ़ जी बीमारी हुई। रावी था लिखनि त उनखे कोढ़ जी बीमारी हुई। हज़रत मूसा खे रोअंदो ॾिसी अची हंज ते खईं। तुंहिंजे ॿार जे वात मां गिग पे वही। साजा उन छोकिरीअ खे बदन खे लॻी त कोढ़ जी बीमारी उनखे छॾे वई हली। हसीन शहज़ादी थी पई आहे। जॾहिं उन छोकिरी जी मां पंहिंजे धीअ खे ॾिठो त हसीन थी पई आहे। हिनखे त कोढ़ जी बीमारी हुई। हिनखे कीअं बीमारी छॾे वई आहे। रावी था लिखनि त बीबी आशा जे हज़रत मूसा खे निपायो हो उहा हज़रत मूसा जे चाचे जी थी।
उहा सौट हुई हज़रत मूसा जी। या हज़रत मूसा खे न पायो हुजे। हाणे हुन कोड़ वारी छोकिरी जी मां उहा बि फिरौन जी ज़ाल हुई। पंहिंजे धीअ खां पुछण लॻी त हीअ तोखे भलाई किथां रसी आहे? तोखे त कोड़ जी बीमारी, तूं त मजबूर आहीं, तूं त शदा थी हसी न थी पई आहीं, भला तोखे किथां भलाई रसी आहे? हाणे उहा छोकिरी सी पंहिंजी माउ खे हज़रत मूसा जी कहिड़ी ॻाल्हि पई ॿुधाए। चटी ॿुध ॿुधायां तोखे अमर हो, ॿुध ॿुधायां तोखे अमर ओ हाल हक़ीक़त सारी। ॿुध ॿुधायां तोखे अमर ओ अला ओ हाल हक़ीक़त सारी। हबीब खयो त महज में नंढड़ो वई जा खोड़ बीमारी। ओ हबीब खयो त महज मज नंढड़ो वई जा खोड़ बीमारी। ॿुध ॿुधायां तोखे अमर ओ अला ॿुध ॿुधायां तोखे अमर ओ हाल हक़ीक़त सारी। ओ हबीब कयो त महज मज नंढड़ो वई जा खोड़ बीमारी। हबीब कयो त महज में नंढड़ो वई जा खोड़ बीमारी। ॿुध ॿुधायां तोखे अमर ॿुध ॿुधायां तोखे अमर ओ हाल हक़ीक़त सारी। हबीब कयो त महज मज नंढड़ो वई जा खोड़ बीमारी। ओ हबीब कयो त महज में नंढड़ो वई जा खोड़ बीमारी। मां खे चई त मां मूं ते हिन मासूम जूं महिरबानियूं आहिनि। जते अमर मूं ते एहसान कया आहिनि नंढड़े आहिनि जवान। ओ अमर मूं ते एहसान कया नंढड़े आहिनि जवान। सदाई सुरन का मुंहिंजी जान सदाई सुरन का मुंहिंजी जान। हसी नह कुंवारी ओ हसी नह कुंवारी। ॿुध ॿुधायां तोखे अमर ॿुध ॿुधायां तोखे अमर हाल हक़ीक़त सारी। ई हबीब कयो त महज मज नंढड़ो वई जा खोड़ बीमारी। हबीब कयो त महज मज नंढड़ो वई जा खोड़ बीमारी।